अॼु जी शुरूआत में कुझु शयूं आहिनि जेके मां तव्हां सां शेयर करणु चाहियां थी। अॼु उहा शुरूआत आहे जेका दीन इस्लाम में इज़त ॾियण ऐं इज़त कराइण जी शुरूआत आहे। दीन इस्लाम असां कई दफ़ा पंहिंजे ट्रांसमिशन्स में बीइंग अ मुस्लिम इन ॻाल्हि ते असांखे यकीन आहे त दीन इस्लाम सिर्फ़ु उहो दीन न आहे, उहो मज़हब न आहे जेको इबादत सेखारे थो। दीन इस्लाम तौर तरीक़ा, रवैया, उथण वेहण, इज़त ॾियण, इज़त करणु, रिश्तनि जी इज़त करणु, हर शइ जी टीचिंग्स ॾिए थो। ऐं वरी जॾहिं दीन इस्लाम जी ॻाल्हि कजे थी, उन मुक़दस किताब जी ॻाल्हि कजे थी, क़ुरान पाक जी ॻाल्हि कजे थी, क़ुरान मजीद जी ॻाल्हि कजे थी, त हीअ उहा किताब आहे जंहिं किताब में ज़िंदगी जो हर सवाल जो जवाबु आहे, जंहिं किताब में हर मर्ज़ जी दवा आहे। हीअ उहा किताब आहे जंहिं जूं आयतूं जॾहिं तव्हां पढ़ो था, जॾहिं तव्हां ॿुधो था, उहे पाण शिफ़ा आहिनि। हीअ उहा किताब आहे जंहिंजो लफ़्ज़ शिफ़ा जी बयानी ॾिए थो। अल्हम्दुलिल्लाह, ऐं असां उन्हनि ख़ुशनसीब माण्हुनि मां आहियूं जो हिन इस्लाम जा वारिस आहियूं। अल्हम्दुलिल्लाह। मां जॾहिं इस्लाम जी ॻाल्हि थिए थी, जॾहिं दीन जी ॻाल्हि थिए थी, उते जीअं मां शुरूआत में चयो त दीन इस्लाम इज़त ॾियण ऐं इज़त कराइण जो बि मज़हब आहे। उते अॼु मुआशिरे में डिफरेंट जॻहियुनि ते डिफरेंट शयूं ज़रूरु तव्हां ॾिसी रहिया हूंदो। सही तलफ़ुज़, ज़ेर ज़बर पेश जी सम्झ उहा किथे घटि थींदी थी वञे, उहा किथे घटि नज़र अचे थी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल ज़िम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।